की सेवा करो मेहर सदाई। तन मन धन अर्पो सब अपना, तन मन धन अर्पो सब अपना, कवन सुमत जित हर हर जपना। करवासा आयो प्रभु मांगन, तुम पे खत शोभा मेरे आंगन। अनिक जुगत कर बहुत विचारो, साध संग इस मन उदारो। मत बुध सूरत नाही चतुराई, ताम लिए जाले मिलाई। सतनाम श्री हरे, सतनाम श्री हरे। नैन संतोष प्रभु दर्शन पाया, कहो नानक सफल सो आया। गुरु प्यारी साध संगत जी प्रेम सां जपो सतनाम श्री हरि। अज बाणी आई टी पातशाही धन गुरु अमरदास साहिब जी। तन मन धन अर्पो सब अपना। सर्वप्रथम गुरु ग्रंथ साहिब जे दर ते अचण खां पहिरों असांखे तन मन धन सब अर्पण करणो पवंदो आहे। जीअं पाण हुते पहुचंदा आहियूं, दाता तन भी तुंहिंजो आहे, मन भी तुंहिंजो आहे, जेकी धन जेको तूं बरकत बख़्शिश कई आहे उहो भी तुंहिंजो ई आहे। लेकिन असां छा कंदा आहियूं, मां जो नालो पहिरियों रखंदा आहियूं, अहंकार जो नाम पहिरियों रखंदा आहियूं। थोड़ी सी सेवा दरबार में छा कंदा आहियूं, या थोड़ो सो कोई कार्य करे छॾींदा आहियूं त हुन में असां पंहिंजो नालो जोड़ी छॾींदा आहियूं कि मां हीअ शेवा कई, मां हिन शेवा खे अॻिते वधायां थो, मुंहिंजे द्वारा ही शेवा थिए थी। गुरु महाराज चवंदा पर तूं गुरुअ जे कंहिं बि कदम ते या कंहिं बि जॻह ते नो स्थान बणंदो ई कोन, कॾहिं बि न बणंदो। तन मन धन अर्पण, तूं सब कुछ अर्पण करे एक गुजे रूप में सेवा कर। सेवा भी ॿिनि तरह जी थींदी आहे। लोकनि खे ख़ुशि करणो आहे त गुरु ख़ुशि न थींदा, अगर गुरु खे ख़ुशि करणो आहे त लोक ख़ुशि न थींदा। अगर गुरु ख़ुशि थी वेंदा त सॼी सृष्टि तोसां राज़ी रहंदी। तंहिं करे तन मन धन गुरु खे अर्पण करे सेवा कर। ॾेखाए करे सेवा करण सां गुरु जे दर ते कोई भी तुंहिंजो महत्व न बणंदो। हर ॻाल्हि में मां, हर ॻाल्हि में मां। भंडारे में सेवा ॾिनी त मां, दरबार में सेवा कई त मां, कंहिं ग़रीब खे तूं कपिड़ा ॾिना त मां, कंहिं बुखे खे अनाज खाराई त मां। इहो मां जो अखर तूं जेको तूं रखी वठो आहे तुंहिंजे लाइ ही दुखदाई आहे। गुरु नानक साहिब जे पहिरें वचन में आहे कि तूं अहिड़ी सेवा कर, ख़बर ई कोन पए कि तूं सेवा कई त कीअं कई, गुरु राजी रहे बस। तन मन धन अर्पण करे सेवा कर। कौन सो मत जित हर हर जपना। ॿी कहिड़ी सेवा तो करे, तूं ॾेखारे करे भी नाम जपींदो कि मां ॾाढो वॾो भक्त आहियां, गुरु जो सेवादारी आहियां, वॾो ब्राह्मण आहियां, वॾो पंडित आहियां, वॾो साध आहियां। गुरु महाराज चवंदा न, नाम भी जपणो आहे त हुनखे भी गुजे रूप सां जप, ॿुधाए करे जपण जी आवश्यकता कान्हे। गुरु महाराज असांखे जो वचन में ॾाढी सुहिणी सीख ॾिनी, ॾाढो सुहिणो ज्ञान बख़्शिश कयो। गुरु ग्रंथ साहिब जे दर ते कयल शेवा या नाम जपण जेतिरो थी सघे गुजे रूप में कई वञे त उनखे ई वधीक महत्व गुरु नानक साहिब ॾिनो आहे। पाण ॾिसंदा आहियूं कि गुरु नानक साहिब पंहिंजे पाण खे नानक नीच निरंकार चई विया। पंहिंजे पाण खे केॾो घटि दर्जो ॾिनो अथऊं, पंहिंजे अॻियां हिकु नाम कहिड़ो लॻायो।
न शाह लगायो न मीरन जो मीर लगायो। गुरु प्यारी साध संगत जी अॼु पाण वचन मां इहो ही ज्ञान खणंदासीं। कंहिं बि धर्म स्थल ते अगरि शेवा पंहिंजी लॻल आहे या पाण जुड़ियल आहियूं, जेतिरो थी सघे अदृश्य थी करे शेवा करे, यानी पाण हुजूं ई कोन ईअं शेवा थियणी खपे। ॾेखारे करे शेवा कंदासीं कोई भी महत्व न आहे। असांखे गुरु खे राजी करणो आहे, ना ही लोकनि खे राजी करणो आहे। बोल गुरु नानक देव की, साचे दरबार साहिब की।